नूरले भुरले जो खैर हुजे। खैर खैर कीअं भुलिजी पियो ही। छो वडेरनि खे सलाम कर। वडेरनि जो पटको बुलंद हुजे। अड़े रे अलूअ दड़ तो पुॼी असांजे गोॾनि ताईं कोन थो सघी, ॻाल्हि वरी असांजे पटके जी थो करे। अदा हे धड़ फूकू ॾे असांजी पग खे मथे कंदो। बुरल हिन छोरे वारा फूका त असांजे नासुनि जा वार बि लोॾे नथा सघनि, पग वरी पुल ते कीअं कंदा। हा इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे। हेॾे तव्हां मक़सदु बयानु कयो त हेॾे पेर कीअं कया अथव। पेर बाबे जा वॾा आहिनि। हिन जो बूट शहर मां आडर ते ठाराईंदा आहियूं। बाक़ी मुंहिंजा पेर अखरोट जे खोखे जेतिरा आहिनि। मूंखे बूट अची वेंदो। ओखा वजी बिठ अॼु भूरल जे चवण जो मक़सदु आहे त हिते कहिड़े कम सां जूता घसाया अथव। अदा नूरल अदा भूरल हाजी लकुण पंहिंजे वाड़े में असांखे लतू हणी कढी छॾियो आहे। असां बेरोज़गार थी विया आहियूं। असांखे रोज़गार सां लॻायो जॾा तव्हांखे दुआऊं कंदा। तव्हां जॾा न पर ठगीअ जे ठाह जा खॾा आहियो, 24 कलाक फंदा आहियो। इहे सम्झ तव्हां ॿई पीउ पुट कज़े जा तदा आहियो। तव्हांखे केर बि दर ते कोन बीहारींदो। भुरल भलाई कयो, ईअं न कयो। असां रुली रुली ज़लील थी आहियूं। आख़िरी दर तव्हांजो खड़कायो आहे। हाणे महिरबानी कयो किथे असांखे अटकायो। हाणे वञी पिनो पिनू था पर बाबे जे बूट खे ॾिसी केरु कूड़ो सिको बि नथो ॾे। अरे रे अदड़ इहे बीठे बीठे त को माण्हू बुझो बि कोन ॾींदो आहे। बाक़ी हा इहो अधे जेको ॾसो अथव न इहो पिनण वारो तरीक़ो मिड़ई कुझु आसान अथव। कहिड़ो? अदड़ उहो ईअं त हे पिणे जो मोह ॾिस, हे ॼणो पहिरियों हुनजो सॻो भाउ थो लॻे। ईअं करके हिनजे लाश खे मसाला वसाला हणी कंहिं संदूक में वेढ़े रखीसि। पोइ ॿाहिरि बि ऐलान कर त अचो फिरौन जो दीदार कयो, अचो फिरौन जो दीदार कयो। माण्हू ईंदा चवंदा वञ फिरौन इहो आहे, ॾिसंदा 5-10 रुपया ॾींदा वेंदई, तुंहिंजो मिड़ई गुज़ारो थींदो। हलिया बाबा। अरे मट कर अदा नूरा असां मञूं था त हाजी लकुण दा वफ़ा न कई, पर तव्हांजी तरावेड़ ज़रूरु कंदासीं। भले तव्हां असांखो साख पत वठो। ओदा हेतिरा साल हिननि लकुण जो नीमक खाधो, उन सां निभाई जो सां निभाईंदा न जानवर न इहो त वीचारा हे पाण बि मञनि था त असां अपन ॾाॾनि खां वठी बेनिम खां आहियूं, मञनि त था न था। असां बि हिननि खे आज़मायूं था, ॾिसूं था जेकॾहिं कयूं असां सां हिन तेरी मेरी न त क़बर बि उहो इन कुंड ते ठाहींदासूं न ओया। ऐं पोइ हिन बनीअ में ई रोज़ हिननि जे क़बरुनि जे मथां पिया हर हलाईंदासीं। रोज़ हर हलाईंदो, पोइ लाश त दरबदर थी वेंदा। बाबा वफ़ादार रहंदे त पूरींदई, न त लाश जे मथां हर पिया हलाईंदई। हा इहा ॻाल्हि बि आहे। अदा नूरल असां सफ़ा वफ़ादार थी रहंदासीं, तिर बि न घुसाईंदासीं। ठीकु आहे पुट, ॾिसूं था। अदा नूरल हिननि पीउ पुटनि खे कंदासीं काॾे। अदा मुरल हे सीधी त कंदो बनीअ ते कमुकार लोड़ाईंदासीं। बाक़ी हो जेको आहे न फुट पटी अदड़ इन खे छॾींदासीं त घर जी भाॼी बुधी को कमकार को मानी खणी अचणु मतिलबु त सनी कराईंदासीं। अदा नूरल लख थोरा एहसान तव्हांजा। अरे अदड़ पहिरें पोइ रैसन खे अरे बस उठ बनी थो वञई गद्दा। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।